अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान जी सूरतयाल में तब्दीली, अमरीका जो पाकिस्तान सां राब्तो, परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो फ़ोन ते राब्तो। अफगानिस्तान जी तेज़ीअ सां बदिलजंदड़ सूरतयाल ते ख़यालनि जी ॾे वठि, शाह महमूद कुरैशी अफगानिस्तान जी सूरतयाल में तब्दीली ऐं तशद्दुद बाबति पाकिस्तान जे नुक़्ते नज़र खां आगाह कयो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन अफगानिस्तान लाइ अमरीका इंडियन आलमी भाईवारनि सां राब्ते में रहंदो। अफगानिस्तान सां अमरीकी इक़्तिसादी राब्ता जारी रखण बि ज़रूरी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास, अफगानिस्तान जी सूरतयाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। अफगानिस्तान मां अमरीकी फ़ौज जी वापसी जो फ़ैसिलो दुरुस्त हो ऐं उन फ़ैसिले ते शर्मिंदगी नाहे। चीन ऐं रूस जी ख़्वाहिश हुई त अमरीका अफगानिस्तान में वधीक डॉलर्स ख़र्च कंदो रहे। काबुल ते तालिबान जे कब्ज़े खां पोइ अमरीकी सदर जो बाइडन जो ख़िताब, संदसि चवणु आहे त हुन अशरफ गनी खे मशवरो ॾिनो हो त तालिबान सां ॻाल्हियूं करियो, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयो त अफ़गान फ़ौज तालिबान सां विढ़ंदी, पर ज़ाहिर आहे त उहो ग़लति निकितो। अफ़गान अॻवान हौसला छॾे विया ऐं मुल्क मां फ़रार थी विया। हुननि अफ़गान फ़ौज खे सभु कुझु ॾिनो, पर उन्हनि खे विढ़ण जो आज़म ऐं हौसलो न ॾेई सघिया। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल अफ़गानिस्तान में तशद्दुद जे ख़ात्मे जो मुतालबो करे छॾियो। आलमी बिरादरी खां जंग सटियल अवाम लाइ इमदाद ॾियण जो बि मुतालबो। सलामती काउंसिल पारां जारी कयल बयान में चयो आहे त अफ़गानिस्तान में तशद्दुद जो फ़ौरी तौर ख़ात्मो कयो वञे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 95 मरीज़नि खां हयाती खसे वरिती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3221 नवां केस ज़ाहिर, 109 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाए पियो वञे। कोरोना विघे फ़ौतियुनि जो अंगु 24,573 थी वियो। कोरोना जे हाकारी केस जी शरह 6.68% रही। सुप्रीम कोर्ट में सीनियर जजिस के नज़रअंदाज करण खिलाफ सिंध बार काउंसिल के सर ते सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में वकीलनि जी हड़ताल सबबि अदालतुनि में कार वहिंवार सख़्त मुतासिर। वकील अॻवाननि जो चवणु आहे त सीनियर जजिस के नज़रअंदाज करे सीनियारिटीअ महफ़िल लताड़ कई पई वञे। गुडू बैराज वटि सिंधु दरिया में पानी जा वहिकरा तेज़ीअ सां घटिजण लॻा। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 1,21,498 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 89,952 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पाणी जी लाथ सबबि सिंध में पाणी जो बहिरान वधण जो ख़दशो। बोदर फार्मी रोड हादसे में ज़ख़्मी थियल हाई स्कूल जो हेडमास्टर मोहम्मद इलियास थेबो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मोहन जो दड़ो भरिसां जतन जे लाड़े वटां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टकर, हिकु ॼणो फौत थी वियो। जोग शरीफ भरिसां गंजबहर केनाल मां हिकु शख़्स जो लुढ़ंदड़ लाश हथायो। इतला बावजूद पुलिस पाणी मां लाश न कढायो। ठारू शाह लॻ भोरटी जे ॻोठ ख़ैर मोहम्मद मस्तोई जो रहवासी नौजवान 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान अब्दुल रज़ाक मस्तोई नवाब शाह में पंहिंजे मामे जे घर घुमण वियो हो, जितां हू गुम थी वियो आहे। काफ़ी ॻोल्हा बावजूद नौजवान जो पतो न पइजी सघियो।
ऐं 8 मुहर्रम अल हराम जे सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। आज़ादारी ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी। हर पासे याहुसैन जूं सदाऊं। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जज़वी तौर ते मोबाइल सर्विस मुअतल। कराची में 8 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस नुमाइश खां बरामद कयो वियो। जुलूस जी सिक्योरिटी लाइ एम ए जिन्ना रोड खे